नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधड़ी तालुके जे फुलाडियो ऐं हिंगोरनियो यूसी में असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी मुख़्तियार कार सिंधड़ी जी अॻवाणी में भाण जा इज़ाफ़ी अघ वठंदड़ दुकानदारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई। जी नाज़रीन, रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स मुताबिक़ सिंधड़ी तालुके जे फुलाडियो ऐं हिंगोरनो यूसी में असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी मुख़्तियार कार सिंधड़ी जी अॻवाणी में भाण जा इज़ाफ़ी अघ वठंदड़ दुकानदारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। 2 दुकानदारनि ते ॾंड हयो वियो। असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी आसिफ खासकेली, मुख़्तियार कार सिंधड़ी सजाद सदाकत शर, ज़राअत खाते जे हरेश कुमार, असद मेमण ऐं एसएचओ फुलाडियो रसूल बख्श तहीन जी अॻवाणी में फुलाडियो जे 2 दुकानदारनि अजय कुमार ऐं प्रकाश खत्री समेत हिंगोरनो ऐं फुलाडियो जे दुकानदारनि खे भाण जूं रेट लिस्टूं न रखण ते ॾंड हयो वियो। जॾहिं त टीम जे माण्हुनि भाण ख़रीद कयो त उन्हनि खे कंपनी रेट ते भाण विकिरो कयो पियो वञे। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर सिंधड़ी ॿुधायो त एमपीए सैयद ज़ुल्फ़कार अली शाह पंहिंजे हल्के में इज़ाफ़ी अघ ते भाण विकिरो थियण वारे ख़त ते डीसी मीरपुर ख़ासि सलामत मेमण जी हिदायत ते असां कार्रवाई कई आहे ऐं असांजा माण्हू भाण वठी बिल वरितो जॾहिं त रेट मुनासिब लॻल हो। बाक़ी दुकानदारनि वटि लिस्टूं न हुयूं, उन्हनि जो जुर्मानो हयो वियो आहे।